दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप चए पंहिंजा बेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदो हलां, पंहिंजा वेरी ड्रामे जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। ऐं ॿी ख़ुशख़बरी इहा बि आहे त रियासत ड्रामो बि लॉन्च थियण वारो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सांवल दोस्तों सिकू खे ऐं सिकू जे घर वारनि खे पकड़ण में लॻो पियो आहे, लेकिन उनखे कामयाबी नथी मिले। ऐं चाकर खान चाबर ऐं जेको आहे कासिम जे चकर में आहे त इन्हनि खे रस्ता रोकनि वेठो आहे पकड़िया, पर उहे बि इन खे एॾो आसानी सां हथु कोन ईंदा। हिक ॿिए खे ई ॾिसंदा, लेकिन भॼण में कामयाबु थी वेंदा। छो जाबर अॻे ई उन ख़बर आहे, जंहिं मां चाकर खान जे हथु अची वियुसि पोइ ही मूंखे उबतो टंगे छॾींदो वण सां, ऐं हेॾो मां उठ जहिड़ो जवान टंग सां वण सां कीअं टंगबुसि। उनखे परेशानी आहे त मूंखे ही मारण खां सवाइ कोन छॾींदो, इन जे करे हू इन चकर में लॻो पियो आहे। दोस्तों अॼु जी अपडेट पुगी पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद कोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। सुठो प्यारो कमेंट बि कंदा। उमेदु आहे तव्हां इहो करे छॾियो त वरी महिरबानियूं।